नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। नवाज़ लीग ऐं MKM आम चूंडूं गॾिजी विढ़ण जो ऐलान करे छॾियो। मुस्लिम लीग नून ऐं MKM पारां 8 फरवरी ते आम चूंडूं गॾिजी विढ़ण जो ऐलान कयो वियो आहे। चूंडुनि बाबति गॾियल हुकूमत मिली जोड़ण लाइ 6 रुकनी कमेटी ठाहिण जो बि फ़ैसिलो कयो वियो। गॾियल कमेटी में ॿिन्ही जमायतुनि जा 3 मेंबर शामिल हूंदा। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻुवाणी में MKM जे वफ़द नवाज़ लीग जे मरकज़ी सेक्रेटेरिएट पहुची नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि अॻुवाणनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात बैदि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नून लीग जे अॻुवाण ख़्वाजा सअद रफ़ीक़ चयो त उहो तइ थियो आहे त ॿई जमायतूं 8 फरवरी ते आम चूंडुनि में गॾिजी हिसो वठंदियूं। अमेरिकी हुकूमत 25,000 अफ़गान पनाहगीरनि जी वापसी रोकण लाइ पाकिस्तान सां राब्ता शुरू करे छॾिया। इस्लामाबाद में अमेरिकी सफ़ारतखाने अफ़गान पनाहगीरनि जे तहफ़ुज़ लाइ हॉट लाइन क़ाइमु करण खां अलावा सुञाणप जे लाइ ख़त बि जारी करे छॾिया आहिनि। ही उहे माण्हू आहिनि जेके काबुल में तालिबान हुकूमत जे इक़्तिदार में अचण खां अॻु या बाद में अफ़गानिस्तान छॾे पनाह जे लाइ पाकिस्तान मुंतक़िल थी विया हुआ। अमेरिकी इख़्तिदारनि तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अमेरिका खे सभिनी खां वधीक ॻणती ख़तरनि में घिरियल माण्हुनि जी सलामती जे हवाले सां आहे जेके अमेरिका मुंतक़िल थियण जा ख़्वाहिशमंद आहिनि। उन्हनि जी सलामती ऐं ॿीहर बहाली पाकिस्तान ऐं अमेरिका ॿिन्ही जे मुफ़ाद में आहे। IMF ट्यूबवेल सार्फिन लाइ बजट सब्सिडी ख़तमु करण जो मुतालबो करे छॾियो। ज़रियनि मूजिबि IMF मशनि सां टेक्निकी सतह ते ॻाल्हियुनि में तवानाई वारी वज़ारत ऐं नाणे वारी वज़ारत जे इख़्तियारनि जो इजलास थियो, जंहिं दौरान ट्यूबवेल सिविलाइज़ेशन स्कीम खे हलंदड़ माली साल शुरू करण ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ज़रियनि मूजिबि IMF पाकिस्तान जे ज़रई शोबे जे लाइ सिविलाइज़ेशन जो निज़ाम मुतारफ़ करण जो चयो आहे ऐं ट्यूबवेल सार्फिन लाइ बजट सब्सिडी ख़तमु करण जो मुतालबो कंदे चयो आहे त 90 अरब रुपयनि में 3 अरब वफ़ाक़, 3 अरब सूबा ऐं 3 अरब ट्यूबवेल सार्फिन ॾींदा। साइफ़र केस शाह महमूद कुरैशी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जी साइफ़र केस में ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस आमिर फारूक PTI अॻुवान शाह महमूद कुरैशी जे साइफ़र केस में ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान वफ़ाक़ी जांच एजेंसी FIA जे प्रोसिक्यूटर शाह खावर जो मददगार वकील अदालत में पेश थियो ऐं ॿुधायो त प्रोसिक्यूटर सुप्रीम कोर्ट में मसरूफ़ आहे। शाह महमूद कुरैशी जे वकील एडवोकेट अली बुखारी ॿुधणी 2 वॻे ताईं मुलतवी करण जी इस्तदा कई, जंहिंखे अदालत रद्द करे छॾियो। चीफ जस्टिस चयो त अॼु ख़ुसूसी डिवीज़न बेंच आहे, उन लाइ ॿुधणी सुभाणे ते रखी था छॾियूं, जंहिंखां पोइ अदालत सॻोरी FIA प्रोसिक्यूटर जे गैर मौजूदगी सबबि ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।